जी साथी। मरसूम सिंध जीएसपी कौमी महार सईद बशीर खान तालके दौड़ तरफ़ां अॼु 4 डिसंबर सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां अलमदार चौक ते जलसो थी रहियो आहे। असीं सिंध जे शऊर खे ऐं उन्हनि सां गॾोगॾु सिंध जे अदीबनि खे, लेखकनि खे, शाइरनि खे हिन दौड़ में, हिन पिंडाल में शिरकत जो सॾु ॾियूं था। ऐं तक़रीबन तव्हां ॾिठो हूंदो त तयारियूं मुकमल थी चुकियूं आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु इहा ई ॻाल्हि कंदुमि त अॼु सकाफ़ती हिकिड़ो सियासी जलसो आहे। उन में असांजी जीएसपी कौमी महार सईद बशीर खान जी मरकज़ी बॉडी, जंहिंमें डॉक्टर नियाज़ कलाणी, पुनल सारियो ऐं काको सरफराज़ मेमण, उन खां पोइ जीएसपी स्टूडेंट फेडरेशन अॻवान हनान अब्बासी ऐं ॿिया ज़िले जा अॻवान असांजा हिते शिरकत कंदा। ऐं ॿियो त सिंध जो भलोड़ शाइर हज़रत शताब ज़रदारी, क़ौमी रागी फ़क़ीर दिलदार वटि शिरकत कंदा। असीं सिंध वासियुनि खे ख़ुशूसन हिन शहर दौड़ शहर वासियुनि खे इहा ई गुज़ारिश कंदासीं त अचो हिन पंहिंजे प्रोग्राम में अची गॾु थी करे सिंधी हुजण जो सबूत ॾियो। जीएसपी